अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नज़ीर अहमद वलद मोहम्मद सालेह बिरोईअ खे 4 ॾींहं अॻु भिरिया सिटी पुलिस घर मां गिरफ़्तार कयो, जंहिंखां पोइ पुलिस 3 लाख रुपया मालिकनि खां रिश्वत घुरी रिश्वत न ॾियण जी सूरत में पुलिस घर मां नज़ीर अहमद बिरोईअ खे खंबे गुम करे छॾियो, जंहिं ते मालिकनि खे पिणु धमकी ॾिनी वई आहे त अगरि तव्हां असांखे रिश्वत न ॾींदो त तव्हांजे छोकिरे खे फुल फ्राई या हाफ फ्राई कंदासीं। पुलिस नज़ीर अहमद खे अणॼातल जॻह ते मुंतक़िल करे छॾियो हुयो, जॾहिं त नज़ीर अहमद मथां को बि केस दाख़िल न हुयो। उन बावजूदि ASI सिकंदर हाजाणो, राहिब कलोड़ो मोहम्मद कासिम बलादी सिकंदर सियाल अणॼातल जॻह ते लिकाए रखियो हुयो, जंहिं ते कुझु वकीलनि मिली उन जॻह ते छापो हयो, पर पुलिस नज़ीर अहमद मथां तशदुद कंदी रही ऐं खेसि उन जॻह तां पिणु खणी वरी ॿी नामालूम जॻह ते मुंतक़िल करे छॾियो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।